वसल्लम अलैका या हबीबल्लाह। थोड़ो गुनगुनायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि हबीबल्लाह। अदा सही है। दोस्त थका तो ना आयो? सुभान अल्लाह। सच बुधायो, टे चार माण्हू था हथ खणन त न शायद ॿिया चवंदा त फ़क़ीर हथ कढ त नंगर कयो। क़िबला साईं तव्हां जाॾो पहिरीं बयान कयो त नंगर एतिरो कुशादो आहे जो तव्हां सुकून सां खाई आख़िर में खणंदो तॾहिं बि इंशाअल्लाह ताला खुटण जो नालो कोन हूंदो। कुछ हलूं घड़ी खन अञा? जी जी अञा हिकिड़ो कलाक त हलूं था जी। हेॾो 9 6 7 8 कलाक हिकिड़े पासे सफ़र करे था अचूं त हुजनि त 3 कलाक, भला 3 न त 2.5 न त भला 2 त हुजनि। सुभान अल्लाह। हुजनि न 2 कलाक। तवज्जो कर। बस तोखे वरी हाणे ज़ाहिर आहे हिकिड़ो सिलसिलो टुटोड़े खे वरी शुरू करिणो आहे। आशिक़नि जो टुटंदो ई कोन्हे। अलाह वारा वेठा आहिनि इंशाअल्लाह ताला। खोड़ ख़ुदा जा ज़ाकिर शाकिर बाना वेठा आहियो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कंहिंजे न कंहिंजे सदके मूं जहिड़े गुनाहगार जो बेड़ो बि इंशाअल्लाह तार थी वियो। वरी मोटी कर मैदान ते था हलूं इन शेर सां गॾु। जंहिंदा सर नेज़े ते चढ़ी आए ओ नवासा पापीदाए। जंहिंदा सर नेज़े ते चढ़ी आए, सर नेज़े ते चढ़ी आए ओ नवासा पाक नबी दाए। ये पाक अली दा जानिए, ये पाक अली दा जानिए। सुख चैन पाक बतूल दाए। जंहिंदा सर नेज़े ते चढ़िया है ओ नवासा पाक। थोरो गुनगुनाइण मां फ़ाइदो इहो थींदी। ॿ जुमिला यादि अची वेंदे पंहिंजे मुंहं सां न। जॾहिं झंग में पढ़ंदे ऐं रोंदे ॾिस त कीअं क़ुर्ब थिए। नहीं शौक़ हुसैन नो शाहिदा, नाई तख्त हुसैन नो चाईदा। नहीं शौक़ हुसैन नो शाहिदा, नहीं तख्त हुसैन नो चाईदा। ना यजीद रहा ना वो तख्त रहा, ना यजीद रहा ना वो तख्त रहा। झंडा अज भी हुसैन दा झुलदाए। दिल खोले चो। ना यजीद रहा ना वो तख्त रहा, ना यजीद रहा ना वो तख्त रहा। झंडा अज भी हुसैनी झुलदाए। ये पाक अली दा जानिए। सुख चैन पाक बतूल दाए।
घणी शेरो शायरी न तो कया दिल चवे ते मां कुरान तो शुरू ही न कयो अन्या तो कुरान जो लोलियूं बुधाइंदो में शाहपुर जे रहण वारा कुरान करीम जो लोलियूं बुधाइंदो में आले रसूल जो बोलियूं बुधाइंदो में इंशाअल्लाह ताला छो त अल्लाह वारन जो गुलाम है अल्लाह वारन जो गुलाम है गुलामन वटा मुजा दोस्त इश्क ही मोहब्बत जी बोली बुधंदे कलाक वेठो हो जो इंशाअल्लाह ताला लिखी तो दियां तोखे ए त हिकड़ी तकरीर हज़ारे तकरीरूं फकीर जी आडो रख हिकड़ो जुमलो भी इंशाअल्लाह ताला बद अखलाकी ना शाइस्ता न बुधंदे छो असा जी परवरिश थी अल्लाह वारन जे पाछे में आ जेके रहंदाई गुलन में उनन के बदबू सा ताल्लुक ही कोन होंदो आ गिला करण बदबू आ तारीफ करण खुशबू आ असा सुन्नी महबूबे सुभानी जा गुलाम तारीफ कंदा हूं पंहिंजे महबूब जे बचन नहीं साहबा जी याद रखी मैदाने करबला में वापस वठी हला तैयार आयो कलाक जेला शुरू थी तुम वरी कलाक खां पो साह वरी तमा खां पुछंदम तैयार आयो एकड़े कलाक जेला ज़हनी तौर ते तैयार थियो अगर अग में थक जी पवो त सही मौलाना अमीर बख्श जे कन में आवाज ॾिजो इशारो ॾींदो पाणे मां खत्म करे अज़ीज़ा ने कुछ जो नालो अच्छा तोखे त वणे थो रोड ते ॾिसंदा हूं या पादर जेतिरी मोबाइल कन ते चढ़ी पियो आहे मथों भी हारून ट्रा नौजवान आंगूठो ॿुधे बा छिरक भरींदो बा तोसां ख़ैर त आहे नौजवान सही मौल साहब माफ़ कर हारून कोन बुधा जैसे खुदा जो कसम मु कोन बुधा माफ कजो अबा खैर तो यो निंड्र भी कोन होइसे छा पे कई जी सही सच पूछो न जो कानो चूसण वारा कदे कमद जो गन्नो भी चूस त खबर पवई त हकीकी इश्क छा थींदो जानियो कियां कटाए बियूं हन सिर कुर्बान कियां थींदा हन हकीकी इश्क छा के चइबो आ हकीकी इश्क मिलंदो कियां हकीकी इश्क चइबो छा के आ जेकॾहिं तूं हिकड़े मिंट जे लाइ इजाज़त ॾी त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां तोखे सिधो सो सचल साईं जे दरबार में वठी हलां सचल साईं खां तोखे पुछी ॾियां त सोना ॿुधा इश्क चइबो छा के आ ॿुधायां का पूछी बुधाया तो सोना ए जो फकीर पे तो दाहू करे सजन साईं जो बुधाया त इश्क जी मंजिल आगे आगे काज़िया केड़ा मसला से ने इश्क आहे छा सजन साईं तो चवे ओ जह दिल पीता सुभान अल्लाह इश्क द जाम सा दिल मस्त मुदाम जह दिल पीता जह दिल पीता इश्क द जाम सा दिल मस्त मुदाम जह दिल पीता जन इश्क जो जाम पीतो आ जन के जरड़ो भी इश्क जो मिलियो आ हिकड़े जो जिक्र करे वञा जंहिंजो नालो बहलूला जॾहिं वक़्त जो बादशाह हारून रशीद ऐलान कंदो आ इन बहलूल खां मज़ूरी खसे छॾियो सॼो ॾींहुं मज़ूरी कंदो आ सॼो ॾींहुं मज़ूरी करे शाम जो पैसा मिलंदा आहिनि शइ वठी नारो केड़ो हणंदो आ अली हक्का इहो नारो हणंदो हलंदो भी हाल पोंदी उन चयो ॾिसूं त असुलिया या नकुलिया ऐलान करे छॾी कोई बहलूल के मजदूरी करण जे लाइ न दे ॿियो ॾींहुं मजदूर जे लाइ बहलूल आयो आ बाज़ार में बीठो आ कोई मजदूरी न थो ॾे सॼो ॾींहुं बीहंदे गुज़ारियो अथई शाम जो टाइम थियो ॿाहिरां जेके शइ जा दीवाना हुया जेके शइ वठंदा हुया कतारूं करे आया चवंदा आया अली हक्का बहलूल जे आॾो हीअं कयो बहलूल जे हथ में शइ न आहे बहलूल जे अखियुनि में लुड़क लड़ी आया उन शहर के छॾे करे झंग ॾे अॻिते वञी करे अखड़ियूं बंद करे उन हक वारे अलीअ के तो चवे सोना हक कर सोना हक
को कर वाह मुझा दोस्त अजीज, वाह मुझा दोस्त अजीज, जरा अञा सौली सिंधी करे बुधाए। इते रस्ते में दोस्त बुधायो हीरे सा अली असर जरदारी जो बंगलो आ। मां तो खां तो पुछा बंगले में छा कुछ को न होंदो आ। खाधे पीते जा ढेर शयूं होंदियूं हन। जेको बंगले जो नौकर होंदो आ वो अगर फकीर के खैर दे त वडेरो राजी थींदो या न थींदो? जवाब दे, जवाब दे, राजी थींदो। ऐं जेको फकीर जेको मुझा दोस्त अजीज चौकीदार बीठल होंदो आ उनके एतरो पावर होंदो आ त 5 मण अन्न पियो आ। जे पाव कंहिंखे ॾेई छॾी त मनो काने का। बहलूल भी सुने अलीउल मुर्तजा शेरे खुदा जे दर जो दीवानो आ। जेॾी महिल ताह कंदो आ मालिकन जे तरफ़ खां जवाब मिलंदो आ ओ बहलूला जी मौला, जी मौला अचे वठ ॿ 3 प्लाट वञी विकिरो कर। ॿिया लॻियल छा वञी विकिरो कर? तूं चवंदी अलाए घारे जा प्लाट, अलाए ॻाढ़े जा, अलाए ठटे जा। न दुनिया जो ज़मींदार ठटे जा प्लाट ॾींदो, दुनिया जो ताजर घारे जा प्लाट ॾींदो, शाहपुर चाकर जा, शाहपुर साकरो जा प्लाट ॾींदो। लेकिन अली जो उहो खान जन्नत जो वारिस बनाए छॾियो आ। शेर खुदा प्लाट कहिड़ा थो ॾे? चो जन्नत जा प्लाट बहलूल खे ॾेई रहियो आ। बहलूल मोटंदो आ, बादशाह जे दर ते कोन वेंदो आ, अमीर जे दर ते कोन वेंदो आ। दरिया जे किनारे मिटीअ जा ज़र्रा ठाहे वेही रहंदो आ। खुदा जे कुदरत ॾे निहार। अचानक मुंहिंजा दोस्त अजीज, अचानक मुंहिंजा दोस्त अजीज, उन बादशाह जी घरवारी, उन बादशाह जी घरवारी, बादशाह जो नालो छा ॿुधाए मुसाए? अमीर बख्श। ज़ाल जो नालो छा आहे? खुदा मदीने मक्के मोकले त नहर ज़ुबैदा ॾिसी अची त केॾी नेक हुई। चाहे किथां खां केस ताईं उहा नहर ठाराई हुई। उहा ज़ुबैदा नेकोकार निकिरंदी आहे। जेॾी महिल ॿाहिरि निकिरे ॾिसे त अजनबी अचानक रस्ते में वेठो आहे, मिटीअ जूं ढेरियूं ठाहियो वेठो आहे। दिलनि जा ख़्याल केरु बदिली कंदो आहे? चओ मुंहिंजो मौला। जवाब ॾे, केरु कंदो आहे? चओ मुंहिंजो मौला। ज़ुबैदा वधी ईंदी आहे। फ़क़ीर छा थो करी? चई जन्नत जा महल पियो ठाहियां। फ़क़ीर हिकिड़ो महल मांखे वीरे जी हा ॾियण जे लाइ त वेठो हां। कीमत केतिरी आहे? चवे थो जेको शादीअ में 9 लख हार मिलियो हुई उहो हार मांखे आणे बहलूल जे हवाले कंदी आहे। एॾे तवजह कजां, बहलूल उनखे जन्नत ॾींदो कीअं? जो जेको ढेर पियल हूंदो आहे उनखे हथ हणी ड्राहे चवंदो आहे अचे वठ मोटी वेंदी आहे। यादि रखी छॾिजां अल्लाह वारनि जे निगाह जो इहो कमाल आहे। हिते लत सां ड्राहींदा वेंदा आहिनि, उते जन्नत में ठाहींदा वेंदा आहिनि। अज़ीज़ा ने मन मूंखे चवण दोस्त दलील ॾींदो छा ॾिसे त जन्नत जे मैदान में पहुची वियो हां। महल जन्नत गुलाम रिज़वान फरिश्ता बीठा आहिनि। हिकिड़ी जन्नत जे महल ॾे निहारे ज़ुबैदा जो नालो लिखियो पियो आहे। अॻिते वधी चवंदो आहे ही मुंहिंजे घरवारी जी जन्नत महल आहे। जे बेशक तुंहिंजे घरवारी जी आहे, मगर उन जे इजाज़त खां सवाइ ममनू आहे दाख़िला तुंहिंजी। उतां मोटण जे लाइ चवंदा आहिनि। हू बादशाही ख़्याल आहे। आकड़ ॾेखारींदो आहे, अखि खुली वेंदी आहे। ज़ुबैदा निंड पई आहे, उथारींदो आहे ओ ज़ुबैदा छा करे आई आहे? दिल लगाए त खबर पवे, इश्क कर त खबर पवे, दिल मालिक खे दे त खबर पवे। इन करे सचल साईं पियो चवे ओ जह दिल पीता इश्क द जाम साथ मस्त मुदाम जह दिल पीता, जह दिल पीता इश्क द जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता। इश्क जो जाम कीअं पीबो आहे? हिकिड़ी झलक सचल साईं जे ज़ुबान मां तोखे ॿुधायां। पाण फरमाइनि था मस्ती दे विच कॾहिं यार मिलंदो आहे जवाब ॾे। ॻाल्हाए चइबो फलाणो बाबा बद में अंधो लॻो पियो आहे, कुझु नज़र ई कोन। चइबो आहे न सियारे में उठ मस्त थींदो आहे, कुझु नज़र कोन ईंदो आहे। ईअं न तूं न महबूब मदीने वारे घोट जे इश्क में मस्त थी त तुंहिंजो जिस्म शाहपुर में, तुंहिंजी दिलि महबूब जे दरबार।
अजीज़ान मन अल्लाह वारन इहे नुस्खा दिना अल्लाह वारन तरीक़ो बुधायो ओ मुझा दोस्त अजीज टाइम थोरो बस मां हिकड़ो शेर पढ़ हिकड़ो दियो मिसरो पढ़ी मां पोइते मोटा मुझा दोस्त सुन सचल साईं फरमायो हाय मस्ती दे विच मुहब जो मिलिया अल्लाह मिलिया हस्ती हो हराम ओ जह दिल पीता इश्क द जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता अजीज़ा ने मन फौरन वठी तोखे मोटा मैदान इब्तदा कई हुई मोटी तोखे उते वठी हला मुझा दोस्त अजीज अर्ज पे कहे वही होंदी मुखा कान विसरिया इमाम हुसैन इमाम अली मकाम तलवार उन वक्त बंद कई जने कन ते छा जो आवाज आयो जवाब दो छा जो आवाज आयो यादा अल्लाह अकबर अज़ान जो आवाज आयो हय्या अल सला अचो नमाज ते हय्या अल फला अचो कामयाबी जे तरफ मुखे जवाब रे इमाम अली मकाम तलवार मियान में विधिया केड़ी गाल जे करे चो नमाज जे करे हाने खुदा जो वास्तो विजी तो के अर्ज भी कया तो खा सवाल भी कया तो इमाम हुसैन जान जी परवाह न कंदे तलवार मियान में विधिया नमाज पढ़ा रब राजी थे तू वायदो कर अज़ानी दो दुकान के बंद कंदे इन करे त मुझो सुनो रब राजी थे ये कदासी एक अदा मूवी वाला का निंद्र में त नहीं थोड़ो मूवी के घुमरो दे दिस हाने दिसो तो केड़ा हाथ दा कण अज़ान दी नमाज ते उठंदासी इंशाअल्लाह ताला ये तवाजा हथड़ा अज जेके हथड़ा खया थव न मां आदी ना हथड़ा खण जो जदन कुरान जे हिन आयत ते निगाह पई रब जो कुरान बुध तुजा हथड़ा खैण भी तोके कुरान मा कढी तो याद रखी छर हर गाल कुरान मा बुधाण जो सजण साईं जो गुलाम पाबंदा लेकिन वक्त इजाजत कोन थो दे दो हथड़ा मथे खणी गवाही दिनी केड़ी गवाही दिनी इंशाअल्लाह ताला अज़ान दो नमाज जो टाइम थींदो कन ते पहुंचदो अल्लाहु अकबर हय्या अल सलाह हय्या अल फलाह दुकान बंद करे खुदा जे घर में वींदासी घर में हुंदासी बिस्तरो छदे घर में वींदासी अज हथड़ो खणी वायदो कये बुधो रब जो कुरान त जेके हथड़ा तो खणी केड़े कम जा यौम तशहदु अलैहिम अलसिनहुम व ऐदीहिम व अर्जुलुहुम बिमा कानू यअमलून मुझे सोने करीम रब फरमायो मुझे अल्लाह बेनियाज कुरान करीम क़यामत जो दिहाड़ो थींदो सिजने जे बराबर होंदो जमीन तपी ट्रामे जी थी वेंदी भा के न सुञाणदो दोस्त के न सुञाणदो मां धी के न सुञाणदी पुट पीउ के न सुञाणदो एड़े टाइम जे अंदर अल्लाह जे कुरान फरमायो ज़ुबानुन के बंद कयो हलाइण जी इजाजत कान मिलंदी मुझे अल्लाह फरमायो उन टाइम ते जरे जुबान कोई हथड़ा गवाही दींदा ही पैर गवाही दींदा हे अखियों गवाही दींदियूं अज तो हथड़ा खणी चयो कयामत में तुझा हथड़ा गवाही दींदा ओ मुझा करीम रब फकीर मोहम्मद सलीम मेमण प्रोग्राम कयो हजरत किबला साईं जे मौजूदगी में साईं अमीर बख्श जे मौजूदगी में हेडी जमायत मलाइका चवंदा मौला इन हथड़ा मथे करे चयो तुझा हथड़ा चवंदा मौला असा के मुझा दोस्त अजीज हिन महफिल मां तोखे इहो ही कुछ मिलंदो मां अर्ज पे कयो इमाम अली मकाम जो जॾहिं सिर मुबारक ज़मीन ते अची रहियो आहे पाण अज़ान जे करे तलवार बंद कयो पाण अज़ान जे करे तलवार मियान में विधो दुश्मननि हिक ॿिए खे इशारो ॾिनो चइनी पासनि खां तीर अची विया चइनी पासनि खां नेज़ा अची विया लेकिन तवजह त कर उन जानवर मुर्तजिज़ ॾे निहार उन जानवर मुर्तजिज़ घोड़े ॾे निहार
जेडी मल दिठई इमाम अली मकाम मुझे जिस्म ता हेठ अची रहियो आहे भई पंहिंजा गोडा ज़मीन ते ज़ोर सां हणी पासे पर लेटंदो आहे त मुंहिंजे सुणे हुसैन खे तकलीफ़ न अचे। यादि रखी छॾिजां मदीने जे ताजदार पंहिंजो सजदो ढिघो कयो आहे मुंहिंजे सुणे हुसैन खे तकलीफ़ न अचे। घोड़े पंहिंजा गोॾा भञी ज़मीन ते रखिया मुंहिंजे दिलि पर अञा मूंखे चवण दे अल्लाह जो क़ुरान गवाह हुआ आयतूं पढ़ण जो टाइम कोन्हे मुख़्तसर शार्ट में अर्ज़ करे वञा हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे उन ग़ुलामनि जे बारे में जिनखे असहाबे कहफ सॾियो वेंदो आहे सुहिणे ईसा जा आशिक़ दीवाना आहिनि हिकिड़ो कुतो उन्हनि सां प्यार कंदो आहे ॿुधा क़ुरान में रब उन कुते जो ज़िक्र कयो आहे या कोन कयो आहे जवाब दे मुसलमान जे चवी त मां ॿुधाए उन कुते जी हिकिड़ी अदा बुधाए अल्लाह कुरान में बयान कए वकल्बुहुम बासितुन ज़िराइहि बिलवसी ॿुधो रब जो क़ुरान ओ शाहपुर जे रहण वारा ॿुधो अल्लाह जो क़ुरान सुणे ईसा अलैहिस्सलाम जे आशिकनि सां कुते वफ़ादारीअ जो सबूत ॾे रुॻी दरड़े ते टंगूं टेड़े सुतो आहे रब क़ुरान में चवे इन कुतड़े ॾे निहारियो जेको मुंहिंजे नबीअ जे आशिकनि जे दरड़े ते कीअं पंहिंजूं टंगूं टेड़ियो सुतो पियो आहे खोड़ आयतूं क़ुरान जूं काॾे कुतो काॾे रब जो क़ुरान अल्लाह फरमाए थो दुनिया जे निगाह में कुतो दुनिया जे नज़र में जानवर कुतो आहे पर मुझे नबी जे ग़ुलामन सां प्यार कयो थई हिन प्यार हिन जो ज़िक्र पंहिंजे आख़िरी आसमानी किताबनि जे सरदार क़ुरान में ज़िक्र थो कयां मां तोखां थो पुछां जेकॾहिं कुतो ईसा अलैहिस्सलाम जे आशिकनि सां प्यार करे रब क़ुरान में ज़िक्र करे पर जेको मुंहिंजे दिल पर मुस्तफ़ा जे कुल्हनि जे सवारनि सां प्यार करे उन जो ज़िक्र काथे हूंदो सुभान अल्लाह जवाब दे मुसलमान खुश थी पंहिंजे नसीब जे मथां नाज़ कर पंहिंजे नसीब ते जो मुंहिंजे रब ज़ुल जलाल तोखे हुसैनी बनाए मुंहिंजे रब ज़ुल जलाल तोखे आले रसूल जो इश्क नसीब कयो आहे प्यार नसीब कयो आहे मुंहिंजे मदीने जे मीर जा केतिरा ई फरमान पढ़ जंहिंमें मुंहिंजे आका मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो आहे त जेको मुंहिंजे हिन हुसैन सां प्यार कंदो रब उन सां प्यार कंदो अज़ीज़ाने मन अल्लाह तो सां प्यार कयो आहे तॾहिं तुंहिंजे दिल में तुंहिंजे ख़्याल में तुंहिंजे मोहबत मन में पैदा थी आहे त मां अर्ज़ पे कयो इमाम आली मक़ाम ज़मीन ते आयो आहे ज़मीन हाणे आख़िरी जुमला तुंहिंजो कलाक यूं मिंटनि में ख़त्म थियण वारो आहे मां तोसां वाइदो करे चुको आहियां कलाक खां बाद में वरी मुंहिंजे क़िबला साईं खां इजाज़त वरिती वेंदी पर मुंहिंजे ख़्याल में इजाज़त बि न वठिजे सुकून सां दुआ जे तरफ़ वधिजे छो त तव्हांखे नंगर जो ख़्याल आहे मुंहिंजे दिल में एहसास आहे लेकिन हेॾे मुंडे में 2-3 मिंट तवज्जो करे वेहो जॾहिं इमाम अली मक़ाम मुर्तजिज़ घोड़े खां ज़मीन जे तरफ़ आयो आहे ऐलान यज़ीद जो कहिड़ो हुयो इब्न ज़ियाद जो कहिड़ो ऐलान हुयो जेको सुणे हुसैन खे ज़िंदा या सिर कलम करे ईंदो गवर्नरी उनखे मिलंदी भई यज़ीदी डोड़ंदा हन हर हिक जी तमन्ना हुंदी आ हुसैन जो धड़ सिसीअ खां मां धार कयां इमाम आली मक़ाम जो सिर मुबारक मां पंहिंजे हथ में खणा इहो क्रेडिट ख़बर न हुई त मां जहन्नम जी टिकट ख़रीद इन जगह ते जहन्नम जी टिकट भी उनके मिलंदी आहे जेके मुझे मुस्तफा मुंतखब करे छडियो आहे सुभान अल्लाह याद रखी छजा अहले इल्म जी महफिल अहले इल्म वेठा न तवज्जो कयो दुनिया जे तारीख के खोलियो केतरा यजीदी ड्रोड़िया जो त यजीद जो जेको हाल थियो आ हियर टाइम कोने को खुदा मौको दिनो त वरी साकरो में बयान कंदासी मदीने खां बाद करबला खां बाद में इमाम जे कातिलन जो अंजाम कहिड़ो थियो आ यजीद कीअं मोआ इब्न ज़ियाद कीअं मोआ खोली कीअं मोआ शिमरो कीअं मोआ सभिनी जो तफसील सां बयान जिंदगी रही त इंशाअल्लाह
जरूर कयो वेंदो लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिन वक्त मूंखे ॻाल्हाइण दे यज़ीदी ड्रोड़न था इमाम आली मकाम जो सिर मुबारक बदन खां अलॻि कयो जीअं करीब ईंदा वेंदा आहिनि ऐं वरी दाहूं करे पोइते मोटंदा आहिनि केतिरा ई आया दाहूं करे पोइते मोटिया जॾहिं तारीख़ जे मुअर्रिख़नि उन्हनि खां पुछो जॾहिं तव्हां वियो बि सही पोइते छाजे लाइ मोटियो चवनि पिया इज़त ऐं जलाल रब जो कसम आहे जीअं जो सोणे हुसैन जे जिस्म मुबारक जे भर में पिया वञो ईअं पियो लॻे ॼणो आसमान जी बिजली किरी असांखे शाटूं हणी रही आहे छो शाटूं हणी रही आहे तवजह कयो छो शाटूं हणी रही आहे छाजे करे शाटूं जो मुझे मदीने जे ताजदार आए मुझे मदीने जे ताजदार कहजो मुझे गाला गाला मुझे मदीने जे ताजदार केड़ो मदीने जो ताजदार जो जंहिंजे कुरान गवाही ॾिनी आहे वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा अज़ीज़ान मन गौर कर जंहिंजे कुरान करीम गवाही ॾेई रहियो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ुबान तॾहिं खुलंदी आहे जॾहिं मुंहिंजो रब फरमाईंदो आहे मूंखे चवण दे सजण साईं जे ग़ुलाम खे चवण दे अल्लाह ॻाल्हाईंदो आहे किथां जो ज़ुबान मुस्तफ़ा सुभान अल्लाह खुदा ॻाल्हाईंदो आहे ॻाल्हि ॻाल्हि खुदा खुदा कलाम कंदो आहे अल क़ुरानुल करीम हुव कलामुल्लाह अज़्ज़ व जल मता तू लफ़्ज़नि जे चकर में अड़जी वञी क़ुरान करीम कंहिंजो कलाम आहे जवाब ॾे कंहिंजो कलाम आहे अल क़ुरानुल करीम कलामुल्लाह अज़्ज़ व जल क़ुरान करीम अल्लाह जो कलाम आहे कलाम अल्लाह जो आहे आवाज़ किथां ईंदो ॻाल्हि जवाब ॾे अल्लाह जो आवाज़ ज़ुबान मां ईंदो आहे भला मुंहिंजे मुस्तफ़ा जो आवाज़ किथां ईंदो आहे जो सुहिणे हसन ऐं हुसैन जे ज़ुबान मां ईंदो आहे अबू बकर सिद्दीक़ जे सदाकत मां ईंदो आहे उमर फारूक जे अदालत मां ईंदो आहे उस्मान ज़ुन्नूरैन जे हयातदारी मां ईंदो आहे शेर खुदा जे शुजाअत मां ईंदो आहे सुहिणे बिलाल जे इश्क और मोहब्बत मां ईंदो आहे अज़ीज़ान मन मूंखे पंहिंजे मंज़िल जे तरफ़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छातीअ ते चिट्रीअ जा निशान मौजूद हूंदा यज़ीदी पियो लगे उन्हनि जी ज़ुबानी मुताबिक त आसमान जी बिजली मुंहिंजा दोस्त खिमण पई लगे जॾहिं ओ शिमरो पलीद खुदायो आहे जंहिंजी निशानी मुंहिंजे मुस्तफ़ा करीम ॿुधाई आहे जंहिं वक़्त में करीब आयो आहे हुन पंहिंजी खंजर या तलवार पलीद के बार में